बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाशिम आहे। मां शहणो आहियां पर मोल में रहंदो आहियां ऐं बरसाति जे हवाले सां ॾाढो नुक़सानु थियो माण्हुनि जो। ऐं हिते टेंट वग़ैरह बि कुझु विराया विया आहिनि, पर उहे उन्हनि ते हिकिड़ी सियासत पई हले। उन्हनि खां पहिरीं ईंदा आहिनि, हुननि खां माण्हुनि खां मौक़िफ़ वठंदा आहिनि, मौक़िफ़ ॾियारियो वेंदो आहे। सिर्फ़ु उन्हनि खां मौक़िफ़ पंहिंजे ज़ाती तरह कोन वठंदा आहिनि, उनखे पहिरीं सम्झायो वेंदो त तव्हां फलाणे खां मुतालिबो कयो, फलाणे खां मुतालिबो कयो। बहरहाल मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त हुते हिकिड़ी सियासत पई हले। हीउ हिकिड़ो ॾुखियो वक़्तु आहे। मां सम्झां थो त हीअ सियासत खां हटी करे जेकॾहिं ख़िदमत कजे त उहा बहितरु रहंदी। छो त ख़िदमत जो पेशो तव्हां पैगंबरनि खां बि ॿुधो हूंदो, असां बि पढ़ियो आहे, तारीख़नि में तव्हां पढ़ियो हूंदो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन पंहिंजे दौर ख़िलाफ़त में पंहिंजी पुठीअ ते राशन खणी पंहिंजी उन्हनि हक़दारनि ताईं पहुचाईंदा हुआ, जो उन्हनि खे घर धणियुनि खे ख़बर कोन पवंदी। सुबुह जो निंड मां सुजाॻ थींदा हुआ त असांखे ख़बर पवंदी, उहो ॾिसंदा हुआ त असां वटि राशन पहुतो। हुननि खे इहा बि ख़बर कोन पहुचंदी केरु थो पहुचाए। त ख़िदमत अहिड़े तरीक़े सां थिए थी। उन्हनि खां ज़ोरी हिकिड़ो मौक़िफ़ वठणु, तव्हां हिन खां मुतालिबो कयो, तव्हां हुन खां, इहा बिल्कुलु ग़लति आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त इहो बिल्कुलु सरासर ग़लति पियो थिए। हीअ अबोह जा माण्हू आहिनि, हिकिड़ो पसमानदा इलाइक़ो आहे, हिते न रोड आहे न रस्तो आहे। हिते जेकॾहिं नए अचो थी वञे, हीअ नए जेका असांजे पासे में अॼु खां तक़रीबन 3 हफ़्ता थिया आहिनि मुसलसल हले पई। न रोड आहे न रस्तो आहे, न पुलियूं न हुजण जे करे बि माण्हू, अॼु बि हिकिड़ो जनाज़ो थियो आहे जंहिंजी एम्बुलेंस बि असां धिका ॾेई पाणीअ मां कढी आहे। अॼु जो जनाज़ो थियो आहे, उन्हनि खे एम्बुलेंस सां त धिका ॾेई कढियो ऐं पाणी में जा। बसि एतिरी माना असां वटि ॾुखियाई आहे। असां बस वारनि खे सहींअर हिते आयल आहिनि, सरदार कमखान बिरामानी साहब ऐं सरदार मलिक चंगेज़ खान साहब बि हिते आयल आहे, हाजी रमज़ान पालाई साहब, शेख अब्दुल्ला कोस्तानी बि हिते आयल आहिनि, ग़रीब माण्हुनि सां मिलिया आहिनि, उन्हनि खां मौक़िफ़ वरितो आहे। ऐं इनशाला असां बि उमेदु कयूं त हिन ग़रीबनि जी वधि खां वधि उमेदु जो मदद कंदा। हीअ मदद जा मुस्तहिक़ आहिनि। हीअ ग़रीब माण्हू आहिनि, पसमानदा इलाइक़ा आहिनि। हिते बरसाति जे सबबु असांखे काफ़ी सारियूं मुश्किलातूं आहिनि, पर बहरहाल वरी बि असां गुज़ारिश था कयूं साईं जिन जी महिरबानी आहे, जो आया आहिनि कुझु टेंट कुझु ॾिनऊं, कुझु वरी अॼु ॾींदा। साईं जिन तव्हांजी घणी महिरबानी।